असल तो हाँ गाल इलाही थी वही उम्र वही थी वही है गालियों विसरियो वञनि पर पोइ शुरूआत कजे पाड़े का घर का कम्यूनिटी विसराए मालवंद माण्हू हुआ उन्हनि जो धंधो कारोबार विसरनि जो घणे भाग है माल पारणो ऐं हैदराबाद जा जेके विसर हुआ उन्हनि जूं ज़मीनूं बि शहर जे वेझो जामशोर देह में घणियूं ऐं शहर जे भर पासे हुयूं जेके पोइ असांजे ॼमण ताईं उहे सिकनी थी वियूं। बाक़ी घर मुंहिंजो जेको आहे तिलिक चाढ़ी ते जामिया अरबिया हाई स्कूल जे पुठियां आहे पको घर हो गार्ड टीयर वारो जंहिंमें मंगल हुआ पुराणे ठहियल हुई जंहिंमां थधियूं हीरूं ईंदियूं हुयूं। ॿाहिरि वरी अञा बि चार दीवारी जे अंदरि वथाण हो जंहिंमें मेंहूं ॿधल हुयूं ऐं उन सां भर में तंबेलो हो जंहिंमें हिकिड़ी वॾी विक्टोरिया बगी हुई ऐं उनजे भर में घोड़ो ॿधल हूंदो हो। उनजे भर में वरी भित खां पोइ घिटी हुई उन घिटीअ जे आख़िरी कुंड ते ओताक ठहियल हुई जेका फरलांग 1.5 फरलांग परे हुई उहा घिटी आख़िरी मेन रोड ते उहा हुई। इहो हो घर ऐं माहौल। उतां जामिया अरबिया जे पुठियां जेको रस्तो ईंदो हो उहो वरी अॻिते हलिबो हो त हिकिड़ी लाइब्रेरी हुई। आउं 1947 में अप्रैल में पाकिस्तान खां 4 महीना सीनियर आहियां। पाकिस्तान अगस्त में ठहियो ऐं अप्रैल 1947 में। इन खां अॻियां वरी खॿे हथ ते ढको हो जंहिंमें रोलू माल अची बंदि कंदा हुआ ऐं उनजे मथां वरी ढक मुंशी जो घर हूंदो हो। इहो नंढपण वारे उन में उन खां पोइ सिगो पोइ वरी ही शेख साहब उते रहंदा हुआ। अॻियां वरी वञिबो त तिलिक चाढ़ी जे विच ते अची निकिरंदासीं। पुराणी हिकिड़ी बिल्डिंग हुई हिंदुनि जी हुई शायदि पर उन में शेख साहब रहंदा हुआ जॾहिं मुंहिंजो नंढपण हो। ऐं उहो सरदार बहादुर मोहम्मद बख़्श शेख उहो रिटायर्ड कलेक्टर हो उहो रहंदो ऐं साईं सचल थरमस जो मुरीद हो ख़ासि। संदसि भाउ हो रहीम बख़्श शेख उहो रिटायर्ड सेशन जज हो। इन्हनि अॻिते हली अंजुमन हिमायतुल इस्लाम जे नाले सां 8 तालीमी इदारा क़ाइमु कया हैदराबाद में। इहो तालीमी मैदान में हिन जो वॾो कमु आहे। इहे साईं सरदार बहादुर साहब जी मथे गैलरी हूंदी हुई घणी एॾी रश ऐं अॾावत कोन हुई सो उहा गैलरी मथे नज़र बि ईंदी हुई। साईं सूफ़ी तबियत जो माण्हू हो शायदि सचल थरमास जो सचो मुरीद हो। फजर जी नमाज़ खां पोइ भिमरा के वक़्तु अक्सर उहो उते समा वांगुरु हिकिड़ी गॾिजाणी कंदा हुआ जंहिंमें संदन फैमिली बि धीअ हुई संदन वॾी उहा मौजूदु हूंदी। कॾहिं कॾहिं घर जा ॿिया माण्हू बि हूंदा शायदि पर आवाज़ु ॿुधण में हेठि ईंदो हो। पोइ झूंगारींदा बि हुआ ऐं ॻाइण वांगुरु नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा। इहो विर्द वांगुरु इहो हो उन्हनि जो। मुंहिंजो वॾो भाउ जेको कैंटोनमेंट स्कूल में पढ़ंदो हो 4थे दर्जे में तॾहिं अब्दुल्ला विसर त मूंखे बि 1 दर्जे में उते मोकिलियऊं पर अञा 2-3 ॾींहं ई मसां गुज़रिया हुआ त हिकिड़ो पाजामो पातल कपिड़नि सां शेरवानी वारो मास्तर उहो आयो। अञा माना आउं हीरो ई कोन हुउसि अचणु वञणु स्कूल में त उहो आयो ऐं उन वरी पंहिंजे उर्दू अची ॻाल्हाइणु शुरू कई। जॻह उन वक़्तु सम्झ में कोन थी आई ॻाल्हि गिनती पहाड़ा ऐं मतिलबु इहो जेको अहिड़ो हो त पाण त जेको मुंहुं त रिसेस में रखियो पेरनि ते ज़ोर ऐं विचां पुलिस लाइन हूंदी हुई उतां वरी रस्तो निकिरी सिधो घर ताईं वेंदो हो। ऐं सिधो घर हलियो हुयसि। पुठियां अधा वॾो उहो इलाही परेशान त हीअ अलाए जॾहिं रिसेस थी त पैसा उन वटि हुआ रिसेस जा। उहो आयो त उहो मूंखे ॻोल्हींदो अचो त हलाजे केॾांहुं वियो। घर पहुतुसि त अम्मा परेशान थी वई त अञा स्कूल जो टाइम आहे अची वियो। चई पिणे दड़का ॾींदो पाण चयो आउं कोन वेंदुसि इहो इन स्कूल में कोन पढ़ंदुसि। इहो करे वेही रहियासीं। हू वरी उते
वियो क्लास में, उन पुछा कई त बैग वैग मुंहिंजो वठी थेलो जेको आहे उहो खणी अची लटकंदो सटकंदो अची 2 थेला गेले सेले वॾो अदा अची घर पहुतो। बाबा आयो, उनखे ॿुधायो, मूं चयो भाउ अलाए छा थो चवे, असांखे मूंखे वणे कोन थो, ऐं पढ़ंदुसि ई कोन। भाउ पढ़बो कीअं कोन, इहो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल थी। इहो कहिड़ो साल आहे तव्हां प्राइमरी में विया आहियो? इहो हूंदो 1952। हीउ जेको आहे लेट अराइवल हो। इहो वरी पोइ मालूम थियो त साईं जेको आहे सो हेड मास्टर थी मुक़ररु थियो आहे ऐं पाण इहो ख़्यालु कयो अथसि त बुनियादु मज़बूत हुजे, इन करे आउं पहिरियों क्लास पढ़ाईंदुसि। ऐं हो इहे मोस्टली असांखे त, मुंहिंजी त उमिरि कोन्हे अहिड़ी जो का सही ख़बर हुजे, पर पोइ उहो घर में उहे ॻाल्हियूं ॿुधियूं थी अदा वॾे जूं बाबा जूं, त इहे जेके पोइ 1951 में वरी ॿी जेका लॾ पलाण थी हुई, एफिडेविट ॾेई ऐं पोइ त ग्रेजुएट आहियां, पोइ डायरेक्ट हेड मास्टर साईं उहो थी वियो। पर पोइ ईअं करे पोइ मूं बिल्कुलु ज़िद करे मूं चयो आउं कोन वेंदुसि। पोइ बाबा जो दोस्त हो साईं हाजी खान, उहो प्राइमरी उस्तादु हो। पोइ उनजे हवाले बाबा मूंखे कयो, उहो वरी सिगरेटनि जा पाकेट उहो कटे, हुनमें पासिंग शो, पीलो हाथी, फलाणो, इहे जेके बि उन वक़्तु हलंदा हुआ सिगरेट, उहो मूंसां गॾु पतन रांदि खेॾणु शुरू कई हुन। माना पासिंग शो ते पासिंग शो आयो त उहो पता मुंहिंजा थिया, ऐं खटे वियुसि। त उहो ॿाराणे नमूने में इहा ॻाल्हि वणी, उहो कलाक अधु मूंसां इहो हफ़्तो 10 ॾींहं इहा रांदि कंदो रहियो। उन खां पोइ उन्हनि जो वरी ॿियो पासो जेको हो, उन ते अलफ़ बे लिखी, पोइ वरी उहो थियो त अलफ़ ते अलफ़ ईंदो त खटींदे। पोइ ईअं साईं मूंखे अलफ़ बे सेखारी ऐं वापसि आंदो माना पढ़ाईअ जी तरफ़। न त उहो जेको तजुर्बो हो, आउं हथु खणी वियोसि त भाउ इहो पढ़णो ई कोन्हे, बसि सफ़ा टुप। पोइ वरी साईं वरी उते हो सेठ हाफ़िज़ प्राइमरी स्कूल हूंदो फुलेली ते, पाण उते टीचर हो। पोइ दाख़िला जी ॻाल्हि थी, मूं चयो पढ़ंदुसि आउं कोन। पोइ साईं वरी मूंखे मोटर पंहिंजी साइकिल हूंदी हुअसि, उन ते मूंखे वठी वेंदो हो। माना उहो पहिरियों दर्जो उन जी महिरबानी हुई, उहो वरी मूंखे वठी वेंदो हो ऐं पोइ गॾु पाण सां वरी वठी ईंदो हो। ऐं ईअं मूं उहो पहिरियों पास कयो। पोइ वापसि वरी अची ट्रेनिंग कॉलेज में तिलक चाढ़ी ते ई मथे चढ़ंदा हुआसीं, थोरो पंधु हलंदा हुआसीं, त ट्रेनिंग कॉलेज जो प्रैक्टिसिंग स्कूल हो, जंहिंमें उस्तादनि खे सिख्या ॾींदा हुआ, टीचर्स जी ट्रेनिंग थींदी हुई, इन ई करे हुनखे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज चवंदा हुआ। पोइ मूं 4 उतां पास कयो। ऐं उन खां पोइ 5 दर्जे में दाख़िला जेका थींदी हुई, 5 सिंधी, पहिरियों अंग्रेज़ी, ऐं उन में असीं इहो ॻाईंदा हुआसीं, जग जा मालिक, जग जा वाली, आहियूं तो दर सवाली। म्यूज़िक टीचर इहो कंदो हो, ॿुधाईंदो हो बेसिक्स जेके हुयूं ॻाल्हियूं, सारे गा मां छा थींदी आहे, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हो। हफ़्ते में हिकिड़ो पीरियड थींदो हो। 5 दर्जो जेको हूंदो हो उहो हाई स्कूल में पढ़ंदासीं ऐं पहिरियों अंग्रेज़ी शुरू कंदा हुआसीं। पोइ 7 अंग्रेज़ी में वञी मैट्रिक थींदी हुई। जेको 5 दर्जो सिंधी आहे, उन खां पोइ 7 दर्जे सिंधीअ में उहो फाइनल जो अलॻि इम्तिहान थींदो हो। उहो जेको मूं ॾिनो हो, अच्छा, उहो जेको ॾींदो हो त उनखे वरी उन जी बेसिस ते स्कॉलरशिप मिलंदी हुई। मूंखे 10 रुपया महीनो उहा स्कॉलरशिप मिली हुई उन में। माना उहो मूंखे असल में हिकिड़ो 5 दर्जे में ई हिकिड़ो इम्तिहान वरितो, उन ते मूंखे मिली हुई उहा स्कॉलरशिप, पर फाइनल मूं ॾिनो ऐं उहो मूं पास कई हुई। ऐं पोइ अॻिते हलियासीं त 4 दर्जे में जॾहिं पहुतासीं त उहो वरी बुनियादु हो। माना उते अंग्रेज़ी जो ग्रामर ऐं उहो एम्फेसाइज़ करे उहो उनखे उहो ट्रेन कंदा हुआ, उनजो बुनियादु मज़बूत कंदा हुआ। साईं ग़ुलाम हुसैन बालादी असांजो क्लास टीचर हो। माना पहिरें ॾींहुं जेको उनजे क्लास में ऐं वियुसि त साईं अची जॾहिं मूं वटि बीठो, हिकिड़ो त उहो उन दौर में जेको हुई हैदराबाद जेका हुई, उनमें घणो करे सभु ज़ाती तरह सां हिक ॿिए खे माण्हू सुञाणंदा हुआ। ऐं कंहिं न कंहिं माइट खे उस्ताद बि सभु कंहिं शागिर्दनि जे कंहिं न माइट, चाचो, मामो, नानो उनखे सुञाणंदा हुआ। त फैमिली जे नाले अचण सां ई उन्हनि खे उहो थींदो, वरी नालो पुछंदा हुआ पीउ जो। त मूंखे अची साईं बीठो ऐं मूंखे चई त इहो जेको आहे
क्लास में अचिबो त मुंडी कोन पाइबी, सोना बटण कोन हूंदा। अच्छा, नंढे हूंदे शौक़ीन हुआ। हा, इहो माइटनि जा हूंदा हुआ उहे जेके। सो साईं बेशक मूंखे अची ईअं चयो त वॾेरा इहे जेके आहिनि इहे अॼु खां पोइ वरी इहो न हूंदो, बटण लॻल हूंदा। ऐं उनखां पोइ मूंखे आदत हुई, ऐं घणो करे बटण लॻल ई रखंदो हुउसि। स्कूल में त ठहियो पर आम ज़िंदगी में बि उहो रखंदो हुउसि। हालांकि हुते गर्मी में उहो आम माण्हू भई सीने वारा इहे बटण खोलियो पिया हलंदा हुआ, पर आउं कोशिशि करे कोन हलंदो हुउसि। त इहो हो साईं वरी उनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो, उन असांखे ग्रामर सेखारियो ऐं रीडिंग जा फुल स्टॉप ऐं कामा उहे ॾियण जा उन गुर सेखारिया। झलींदो हो। मुंहिंजो दोस्त हो स्कूल में नंढे हूंदे खां गॾु हुआसीं, हा, पहिरें क्लास खां वठी। सईद शाह बुकेरनि जो पीर हो। उहो जॾहिं पढ़ंदो हो त साईं सख़्तु हो, सज़ा ॾींदो हो, बेंच ते बीहारे छॾे, केन खणी सज़ा ॾे, हथु तिरी खोल। त उनजी डप में लस यादि करे ईंदासीं। माना सबक़ु जेको हूंदो उहो यादि हूंदो। वंस अपॉन अ टाइम देयर वाज़ अ किंग नेम जैसन, मतिलबु उहो जीअं हुजे त सॼो। त हाणे हुन उहो ईअं पढ़िबो हो न, हू त डप में यादि कयलु हूंदो। हू चवंदो त झल 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 पीरे बुकेर अची विया अची विया, स्टॉप कर स्टॉप कर। पोइ ईअं साईं जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो। पोइ ईअं असीं उहो सिखियासीं, कयासीं हुते कामा ॾियणु। ऐं कंपेरेटिवली आउं मतिलबु साईं जो फेवरेट शागिर्दु हुउसि, माना पसंदि कंदो हो मूंखे। इहो यकदमि हुन ते अमल थी वियो, मुंडी बटण सोना लही विया, पोइ साईं तवजो ॾींदो। तयारी ठीकु हूंदी हुई। ऐं उन वक़्तु त ख़ैर रेडियो जी ख़बर कोन हुई, पर बुनियादी तरह सां उहो पास ऐं कामा जेका हुई सो साईं जी तबियत मुताबिक़ आउं ॾींदो हुउसि रीडिंग में। हिन करे साईं खे वणंदो हुउसि। जॾहिं 5 दर्जे अंग्रेज़ी में आयासीं त उते असांजो क्लास टीचर जेको हो उहो साईं ग़ुलाम मोहम्मद पंवर साहिबु हो। उहो MA अरबिक हो। अच्छा। ऐं असांजो क्लास टीचर हो साईं अलाबख्श निज़ामाणी साहिबु, प्रिंसिपल थी आयो हो नओं नओं। उहो उन विज़िट कई, साईं खां अॼु पुछईं त तव्हां छा था पढ़ायो? त साईं चयो आउं इंग्लिश ऐं फिज़िक्स थो पढ़ायां। त साईं चयो त तव्हां जेको MA अरबिक कयो तव्हां इहो कीअं था पढ़ायो? चयो साईं मूंखे हेॾो एक्सपीरियंस आहे, ईअं आहे फलाणा आहे, ऐं पढ़ायां थो। त विज़िट करे वियो हलियो निज़ामाणी साहिबु। पंवर साहिबु ॿिए ॾींहुं अची असांखे जेके होशियारु छोकिरा हुआसीं, आउं हुउसि हिकिड़ो हीरालाल हो हिंदू छोकिरो, उहो हो असांजे उन में 5 दर्जे में असांखे ऑप्शनल सब्जेक्ट तौरु फ़ारसी या अरबी पढ़णी पवंदी हुई। उन मां चॉइस हुई त तव्हां छा पढ़ंदव। त मोस्टली सभु फ़ारसी सिलेक्ट कंदा हुआ, छो जो उहा सवली लॻंदी हुई। उनजा घणा आख़र त हुम ई ईंदा हुआ। त असां उहे फ़ारसी उहा ऑप्ट कई हुई। साईं अची असांखां दरख़्वास्त लिखाई, फ़ारसी जेको छॾे हाणे अरबी पढ़णु था चाहियूं। असांजी मज़हबी ॿोली बि आहे, हीअ बि आहे। असुलु बैकग्राउंड पोइ असांखे उहो अंदाज़ो थियो त साईं खे उहो त भई MA अरबी वारी ॻाल्हि थी आहे त इहो अरबी वारा जजा शागिर्द हुजनि त मूं वारी जेका आहे पोस्ट उहा पंहिंजे हिसाब सां क़ाइमु हुजे। उहो थियो। उन खां पोइ उहो ऑलमोस्ट सभु जहिड़ी अरबी वारा थी वियासीं। ऐं अलकितती सग़ीरा व इस्मा नबीरा पढ़णु शुरू करे ॾिनोसीं। हिन आगे में कुझु फ़ारसी सिखिया? फ़ारसी, हा। छा सिखिया? फ़ारसी में हुन तोती माले बादशाह ताईं अहिड़े क़िस्म जा जुमिला उहो सिंधी में ॿुधाए तर्जुमो कराईंदा हुआ। ज़मी सब्ज़ा बज़ार आमद बहार आमद बहार आमद, गुल सुर्ख़ो हज़ार आमद बहार आमद बहार आमद। पाड़े में जेको असांजो मुंहिंजो बाबा जेको हो उहो माइटनि खां हटियल हो थोरो, नंढे हूंदे ई उहो उनखे शौक़ु हो, बॉम्बे वियो हलियो, फिल्मी शौक़ु हो हुनखे इलाही। अच्छा। ऐं 3 महीना खनि बॉम्बे में वञी रहियो। उहो को दोस्त हुआ, स्टूडियो घुमणु विया हुते इलाही। उहा जेका उमिरि सारू हुननि जेके तफ़री हुई उहा हुननि कई हुते, घुमिया फिरिया
वॾा जेके फ़नकार हुआ हीरो हीरोइन उन्हनि सां मिलिया ॾाढा ख़ुशि हूंदा हुआ त मां असां फलाणे सां मूं मुलाक़ात कई हुन सां मुलाक़ात कई ॿुधायो कंहिं सां मुलाक़ात बाबा ॿुधाईंदो हो हा ऐं पर उहे नाला हाणे घणो त मूंखे यादि कोन्हनि छो जो हीअ जेके हुआ इहे असांजे दौर जा हुआ हुननि जे दौर में उहे जेके हुआ उहे असांखे उहे यादि कोन्हनि पर ॿ टे नाला उहो अची ॿुधाईंदो हो त वियासीं पोइ जॾहिं वरी मोटी आयो त तॾहिं बि उन पंहिंजी हिकिड़ी अलॻि ज़िंदगी रखी इहो माल वारो धंधो या उहो कोन हो बीड़ियुनि जो पन जे बीड़ियुनि जो उहो कारोबार जेको हो उहो हो बाबा जो ऐं सिगरेट जी हिकिड़ी एजेंसी हुई जेके सिगरेट वठी सप्लाई था कनि इहो धंधो बीड़ी जो जेको हो सो इम्पोर्ट कंदो हो बीड़ी लीव्स उहो उन दौर में असीं ए क्लास जा इम्पोर्टर हुआसीं जॾहिं बीड़ी वारनि जी उन ज़माने जी जेके मशहूरु बीड़ियूं हुयूं बच्चा बीड़ी दाऊद बीड़ी अज़ीज़ बीड़ी असांजी जेका हुई उहा बचल सिंधी बीड़ी बाबा जे नाले सां उहा बि रजिस्टर्ड हुई ऐं इंडिया मां पन इम्पोर्ट कंदा हुआसीं एतिरे क़दुरु जो ई जॾहिं थी वियो वेस्ट पाकिस्तान त असांजो को लाइसेंस जो मसइलो हो त 1960 में पहिरियों दफ़ो लाहौर वियोसि बाबा सां गॾिजी उहो उनजो को कमु हो हुते त मूंखे वठी वियो त मूं वरी चयो त असेंबली ॾिसूं त उहा जेका वेस्ट पाकिस्तान असेंबली हुई उहा बि ॾिसण वियासीं उहो पास जो इलाही मसइलो थियो को बाबा खे को वाक़ुफ़ु हुआ पर उहे मिलिया कोन उनखे त वली ख़ान जेको हो उहो लाबी मां उहो जी निकिरी ॿाहिरि वियो पियो न त मूं हुनखे सलाम कयो मुंहिंजो साईं सिंध मां आया आहियूं असांखे पास नथी मिले त उन कंहिंखे सॾु कयो ऐं उनखे चई त हिननि खे पास वठी ॾियो उनखे उहो पारत करे वियो ईअं असांखे उहा पास मिली उहा मूं असेंबली अटेंड कई 56 में दाख़िल थियो हुउसि नूरमंदा स्कूल में पहिरें दर्जे में त इहो हूंदो 60 1960 ऐं 61 60 61 इहो हूंदो 5 दर्जो जॾहिं पास कयोसीं त उन्हनि असांखे ॿुधायो त हाणे जेको आहे यूनिवर्सिटी इम्तिहान कोन वठंदी मैट्रिक यूनिवर्सिटी वठंदी हुई उन वक़्तु पोइ हुन चयो हाणे यूनिवर्सिटी इम्तिहान कोन वठंदी हाणे बोर्ड ठहे पियो हाणे तव्हांजो इम्तिहान बोर्ड वठंदो असां 5 पास कयो त 6 दर्जे में वञण जे बदिरां असांखे 7 वारनि सां गॾु शामिलु करे छॾियऊं चयूं त हाणे बोर्ड वठंदो अॻियां 9 ॾहों क्लास थींदो पर तव्हां 9 ऐं 10 कोन पढ़ंदव तव्हीं गॾिजी 10 जे बदिरां 8 पेपर ॾेई मैट्रिक पास कंदव 5 मां यकदमि मैट्रिक वञी 1961 वारो इहो छॾे 62 में मूं मैट्रिक पास कई आहे 1962 में अलजबरा ऐं ज्योमेट्री ऐं उहे विच में हिकिड़ो साल जो निकिरी वियो त उनजे करे इलाही ॾुखियाई थी माना आउं वर्चुअली रोईंदो हुउसि त इहे पास कीअं कंदुसि पोइ ईअं छिके त हाणे वॾी मुश्किल सां उहा मैट्रिक जेका आहे उहा पास कईसीं 2nd डिवीज़न में माना उहो एतिरियूं सुठियूं मार्कूं कोन हुयूं छो जो उहो हिकिड़ो साल बि हलियो 8 इम्तिहान ऐं इन विच में अंग्रेज़ी जे हिसाब सां बाबा जो दोस्त हो इनायत अब्बासी साहबु उहो बाबा मूंखे उन वटि वठी वियो त मूंखे उन चयो त तूं टाइपिंग जेका आहे उहा सिखे हिकिड़ो मज़मून तुंहिंजो ख़तमु थी वेंदो मैट्रिक पास करे मार्कूं हुअईं घटि हुयूं ऐं नवां इहे शेख साहब जेके हुआ इन्हनि इहे इंस्टीट्यूशन्स क़ाइमु कया ॿियो साल हो जो सचल साइंस कॉलेज जो त घर जे पासे में बि हो ऐं मार्कूं घटि हुयूं त इन करे उते दाख़िला उते वरिती प्री इंजीनियरिंग में मूं दाख़िला वरिती सचल साइंस कॉलेज में उते हिकिड़ो अहमद हुसैन हो उर्दू स्पीकिंग हो उहो असांजो यूनियन जो जनरल सेक्रेटरी थियो उन सां मुंहिंजी संगत थी वई उहो मूंखे इनकरेज कंदो हो त तूं गेम्स बि खेॾ ऐं डिबेटिंग में बि हिसो वठि पोइ मूं सिंधी डिबेट में वरितो अंग्रेज़ी डिबेट में वरितो इनाम बि खटियो पोइ उर्दू जी हिकिड़ी इंटर कॉलेज जी डिबेट हुई उनजे लाइ उन्हनि वटि उर्दू जा सुठा डिबेटर हुआ कॉलेज में उन्हनि चयो त हिकिड़ो फार खपे हिकिड़ो अगेंस्ट खपे त असांजो त डिबेटर त हीउ वेंदो फार में पर अगेंस्ट में हिकिड़ो कयूं ऐं उहो को हो कोन उन्हनि वटि
त हुननि भर्ती जे डिबेटर तौरु मूंखे उर्दू शोबे वारो जेको प्रोफेसर हो उन चयो तव्हां जेको आहे वञो इंटर कॉलेज जी डिबेट आहे कॉलेज जी नुमाइंदगी कयो। मूंखे भर्ती वारो उहो करे उन में मूंखे बि अची थियो शौक़ु थियो। मूं चयो यार इहो हुजे असांजो अज़ीज़ हो माइटो रहीम बख्श बर्क साहिबु उहो अक्सर मिलणु करणु ईंदो हो। उनखे मूं ॿुधायो त उन मूंखे चयो उहो मौज़ू हो उनजो जेको तारीख़ अपने आप को दोहरा रही है आज इहो मौज़ू हो। उन मूंखे चयो त वाक़ई करबला वरजाए सघिजे थो। मूं ईअं थोरो तसवुरु कयो त मूंखे ईअं लॻो सॼो हॉल अपलाज़ पियो करे माना ताड़ियूं पियो वॼाए। मूं चयो इहो त अहिड़ी वॾी ज़बरदस्त पॉइंट मिली वई। ऐं हुनखे मूं चयो न साईं उर्दू में थियो आहे इंटर कॉलेजिएट आहे ॿिया कॉलेजनि जा बि ईंदा वॾो आहे मुक़ाबिलो। अगेंस्ट में हुआ आउं अगेंस्ट में हुउसि। अच्छा इहो पॉइंट मिली वियो मूंखे मिली वियो। ऐं यार मूं चयो यार वाह जो ॿियो वरी हिमायत बुक डिपू हो उन्हनि उहो हीउ शेख साहिबनि वटि हिकिड़ो उन्हनि जो हूंदो कैंटीन हलाईंदो हो मंजू मुंहिंजो नंढो भाउ अज़ीज़ उहो वांदो पियो हलियो को बीए करे त उन्हनि खे उन्हनि वरी हिकिड़ो दुकानु खोले ॾिनो किताबनि जो दुकानु त उहे स्कूल हाई स्कूल प्राइमरी स्कूल सभु उहो थी विया किताबनि जो दुकानु थी वियो त उन सां बि ईअं मटींदे कंदे सलाम दुआ ऐं कचहरी थींदी हुई। उन वटि वियुसि उन पुछियो त मूंखे यार उर्दू जी तकरीर मिली आहे अज़ीज़ भाई ऐं हाणे वञा पियो ऐं उनजी तयारी में लॻो पियो आहियां त मूंखे चई आप टीपू सुल्तान की मिसाल देना ना वो टीपू सुल्तान जो था इहे था ऐं इंडिया में जे हिसाब सां ऐं हाणे जेको आहे असांजो हाल इहो आहे त उहो अंग्रेज़ उन खां डिॼंदा हुआ ऐं हाणे असीं जेको आहे त अंग्रेज़नि खां डिॼूं था। मूं चयो यार ॻाल्हि सही आहे। मूं वरी उनखे थोरो ट्विस्ट करे त एक वो टीपू सुल्तान जिससे पूरी दुनिया की क़ौमें थरथराती थी उर्दू डिबेट में वरी जज़्बाती करे ऐं विढ़ण वारो माना माइक्रोफोन किराइण वारो अंदाज़ जेको हूंदो आहे उहो थोरो वधीक वणंदड़ हूंदो आहे हुते। त मूं चयो यार उहो कयूं त मूं चयो वो टीपू सुल्तान जैसे पूरी दुनिया की कौमें थरथराती थी वो भी एक मुसलमान था। आज एक हम मुसलमान हैं जो 400 PL 480 की तहत भीख गंदम की भीख लेने पर तुले हुए हैं फलाना वो हिकिड़ो PL 480 अमेरिका ॾींदो कणिक ॾींदो हो। उन माना उहो कणिक जेका हुई उहा मुफ़्त मिलंदी हुई भाड़ो ॾियणो पवंदो हो। उनजी शिपिंग इंडस्ट्री जेका हुई उहा बंदि थी वई। उहो शिपिंग अमेरिका मां कणिक ईंदी उनजो भाड़ो अमीं सां लॻायो उहो क़ीमत खां अलाए ॾऊणो हूंदो पर उहो बहरहाल उहो असीं इमदाद उहो वठंदासीं। हा उहो वठंदा हुआसीं। पाड़े में जेको आहे सो वॉलीबॉल ईअं कॾहिं कॾहिं खेॾी आहे पर हिते कॉलेजनि में त खेॾनि कोन था। त मूंखे चई तूं फुटबॉल खेॾ त मूं चयो मूं त कॾहिं खेॾी कोन्हे। त मिलिट्री ग्राउंड हूंदो सदर में उन में वठी वियो मूंखे फुटबॉल खणी उन में वठी वियो। मूंखे चई जेको बॉल आहे इनखे चई हिते किक करणु हिन बॉल खे किक करणियूं आहिनि 10 दफ़ा उहो हाणे अखियूं पूरी ताक़त सां की पहिरीं हिकिड़ी हणी ॾेखारियईं त कीअं हणिबी उहो कई ऐं मूंखे चई त हाणे जेको आहे त तूं जेको आहे सो जॾहिं टीम में शामिलु थींदे त तूं चवंदे त मूं खेॾी आहे अॻे बि त मूं चयो त कीअं त पोज़ीशन चई तूं चयो आउं फुल बैक खेॾंदो आहियां। त मूं वरी पुछा कई त हुन चयो साईं उहो तमामु अहम उहा हूंदी आहे फुल बैक जेको हूंदो आहे सॼी टीम जो दारो मदार उन ते हूंदो आहे। त मूंखे चई उहो ईअं आहे त तूं जेॾी महिल बि तो वटि बॉल ईंदो त तुंहिंजो साम्हूं जेको गोल आहे न इहा भित जेका आहे सम्झो उहो गोल आहे। तुंहिंजी कोशिशि हूंदी त इन मां जिते बि तूं बीठो आहीं उतां इहो न गोल में वञे हुननि जो गोल में वञे हाणे ताक़त पंहिंजी पूरी लॻाए। उहो मूंखे ख़ैर मूंखे उहो जेका हिकिड़ी 2 खेॾियासीं उन में मूंखे इलाही शाबाश मिली त भाई हीउ जेको आहे वॾो सुठो प्लेयर आहे डिफेंडर आहे वॾो ज़बरदस्त बॉल खे पंहिंजे साइड ते रहण ई नथो ॾिए। हुन त मूंखे चयो त उहो जेको आहे पंहिंजी जिन छॾाइणी आहे या कुझु जेको अचे ठा खणी कढी त ईअं करे उहा आख़िर मां उहो सिखिया थी। पोइ त वरी थोरो घणो माण्हू खेॾियो त पंहिंजो वॉलीबॉल पाड़े में बि खेॾंदासीं। हीउ जेको आहे सो कॉलेज में मां उहा इहा खेॾी डिबेट हुआसीं ऐं टेबल टेनिस उहा खेॾियासीं। उहा बि हुन अहमद हुसैन जे करे उहो चैम्पियन हो हुनजो उहो इलाही इंडोर गेम्स जो चैम्पियन हो। असीं कैडेट कॉलेज वियासीं एज ए टीम
जेका बि इंडोर गेम हुजे न त असीं चऊं त हीअ असांजो चैम्पियन इहो खेॾंदो त हुननि चयो तव्हां टीम आहियो जेका बि गेम आहे टेबल टेनिस हीअ थो खेॾे फलाणी बि हीअ थो खेॾे त ईअं उहो सुठो प्लेयर हो ऐं सुठो दोस्त हो इनकरेज कंदो हुओ मैट्रिक नहीं हाणे कॉलेज में आहियूं हाँ कॉलेज कहिड़ो सचल शर्मा साइंस कॉलेज फर्स्ट ईयर इंटर मूं ॾिनो ऐं मुंहिंजी 58% मार्कूं आयूं त आउं परेशान थी वियुसि मुंहिंजो छा कयूं कीअं कयूं त मूंखे असांजो उस्तादु जेको आहे उन चयो तव्हां सुठा स्टूडेंट तव्हां इम्प्रूव कयो असल में छा हो त इहो जेको अर्बन ऐं रूरल जी जेका कोटा आहे उहो जेका रड़ियूं था कनि माण्हू आउं अर्बन हुउसि छो जो हैदराबाद सिटी जो हो मुंहिंजो डोमिसाइल उन साल ठटे ऐं बदीन वारा जेके हुआ उन्हनि खे 40% ऐं 48% वारनि खे दाख़िला मिली इंजीनियरिंग में मुंहिंजी 58% हुई मूंखे कोन मिली त रूरल अर्बन वारो ऐं उनजे मुतासिरीन होसि उहो जेको हा मेरिट जेको उहो हाई ईंदो त मूंखे चयूं इम्प्रूव कयो उहो मूं इम्प्रूव कई माना ॿिए साल वरी मूं ॾिनो त मुंहिंजी 58 जे बदिरां 56% आई त उन में उहो लिखी ॾियणो पवंदो त हू जेका आहे त तव्हां क्लेम कोन कंदव त पोइ सुठी अचे ख़राबु अचे तव्हां जेका सेकंड हूंदी उहा तव्हां क्लेम कंदा साईं अली अकबर शाह हूंदो को पाकिस्तान खां अॻे MLA हो साईं ऐं जामिया अरबिया जो फाउंडर हो उनखे मूं ॿुधायो त उन मूंखे चयो त बाबा आउं तोसां गॾिजी हलंदुसि हाजी सुलेमान लाड़क साहिबु हूंदो प्रिंसिपल इंजीनियरिंग कॉलेज जो हाणे साईं पोड़ो माण्हू बहरहाल साईं जेको त मूंसां गॾु इहे सॼी जफ़ाकशी करे पघिरजी हली वियासीं साईं लाड़क साहिबु वारे हुन त पहुतासीं इलाही देरि सां पहुतासीं माना जेको मेल ॾेढ हलिणो पइजी वियो त टाइम थियो हू साईं जेको तमामु हुनजो नालो हो एक्स MLA हो मशहूरु माण्हू हो मेहड़ जो हो असल में साईं त लाड़क साहिबु उथी बीह रहियो जेसिताईं साईं वेठो कोन साईं पंहिंजी कुर्सी ते कोन वेठो उहो साईं वेठा हुते उन कचहरी ॿचहरी करे साईं ॿुधायो हुनखे त हीउ पाड़े जो मुंहिंजो छोकिरो आहे ऐं हीअ आहे उन वरी मूंखां पुछो चई स्पोर्ट्स मूं चयो साईं स्पोर्ट्स ऐं साईं फुटबॉल टीम जो कैप्टन आहियां अच्छा पोइ आउं कॉलेज जी टीम जो कैप्टन थी वियुसि त मूं चयो कैप्टन आहियां त उन चयो त ईअं कयो त तव्हां जेको आहे उनजे लाइ भरे ऐं उते उहो लॻायो स्पोर्ट्स कोटा ते उहो करे आउं अची मुतमिन थी वेही रहियुसि पोइ मुंहिंजी लिस्ट लॻी त हुन में मुंहिंजो नालो कोन हो बहरहाल इहे साईं अली अकबर शाह जूं महिरबानियूं उन इलाही तकलीफ़ कई ऐं मूंखे आउं पिशेमान हुउसि मूं इलाही दफ़ा माफ़ी वरिती साईं खां साईं मूंखे हुते उन्हनि ॿुधायो न लाड़क साहिब जे स्टाफ चयो त साईं तव्हां असांजी बस में चढ़ो न हिते अची लहो आहे साम्हूं साईं ॿुधायो न त हुते आहियूं एतिरी देरि थी आहे असांखे कलाकु ॾेढ पंधु पिया कयूं यको पिया हलूं त उन ते हुन चयोसीं साईं त मूं साईं खां माज़रत पई कई त साईं मूंखे ख़बर कोन हुई उहो बि भाईंदो हो इलाही इनकरेज कंदो हो उन सां मुंहिंजी मुलाक़ात जेका आई इहो असांजो जेको अज़ीज़ दोस्त रहीम बख़्श बर्क साहिबु उन कराई हुई पहिरीं मुलाक़ात अच्छा पोइ हिते मेरान में दाख़िला कोन थी पोइ अची इहो थियो त हाणे इहो कोन थी छा कजे पोइ सारे जा जेके हुआ रब ॾिनो सारे जो उन वक़्तु यूनियन में मुस्लिम कॉलेज में यूनियन में हो उनजो सौटु हो अली मोहम्मद सारे जो उहो असांजो संगती हो उन मूंखे चयो त यार हीअं कयो तूं मुंहिंजे लाइ 15 रुपया ख़र्च कर मुंहिंजे लाइ त मूंखे छा कयूं चई त BA में दाख़िला वठणी आहे ऐं 10 रुपया दाख़िला फ़ी 12 रुपया यूनियन फ़ी रुपयो आइडेंटिटी कार्ड जो इहो तूं मुंहिंजे लाइ ख़र्च कर 23 रुपया थींदा त मूं चयो यार पोइ चई पोइ वोट थींदा न उहो तूं वोट जे लाइ एलिजिबल थी वेंदी हलो दाख़िला थी वेंदी पोइ जे पढ़ी त तुंहिंजी मर्ज़ी अॻिते पढ़जांइ पियो न त वोट ॾेई तुंहिंजी मर्ज़ी उहे पैसा छुटा त मूं चयो यार ईअं ठीकु आहे उन वक़्तु इहे 15-20 रुपया उहो ठीकु ठाक अमाउंट हो बहरहाल उहो मुंहिंजो मसइलो कोन हो मूंखे रुपयो 1.5-2 रुपया रोज़ु ख़र्ची मिलंदी हुई ऐं मुंहिंजा दोस्त सभु जेके हुआ वॾा सुठा ज़मीदार दोस्त हुआ स्कूल वारा बि ॿिया बि जेके पोइ उन्हनि जे करे दोस्त थिया मुस्लिम कॉलेज हो उहो BA पार्ट 1 में हुते दाख़िला वरितीसीं उहो मूं वोट ॾिनो ऐं BSc वारी दाख़िला उहो
ख़तमु थी वई हुई माना 24 साल त मूंखे जॾहिं 2-टे महीना थी विया त मूंखे हुन चयो त साल वेंदो ई आहियो हाणे बीए जो तूं इम्तिहान ॾेई छॾ। शहर जो माण्हू पंधु करे वेंदासीं उन ज़माने सभु घणो करे पंधु हलंदा हुआ ऐं हैदराबाद घिटियुनि जो शहर आहे तई जेकॾहिं टांगोसो हलंदो टांगे खां अॻे असीं पुॼी वेंदासीं पंधु वारा। हैदराबाद में ॿुधायो हिकिड़ो त सभु ज़ाती तरह सां सुञाणंदा हुआ माना इहा ख़बर हुई त फलाणे जो पुटु आहे। ॿियो इहो घुमंदे फिरंदे वक़्तु गुज़रंदो। होटलिंग तमामु जाम हुई माना होटलुनि ते घणो वक़्तु वेहणु कचहरियूं करणु अदबी टाइप जूं कचहरियूं ॿियूं कचहरियूं। मूंखे तिलक चाड़ी जे मथां कैफ़े यूनिटी ऐं हेठि कैफ़े जॉर्ज इहे ॿई हूंदियूं हिन सां दोस्तनि सां गॾु वेहंदासीं। मूं वरी पोइ अॻिते हली इन ई ग्रेजुएशन वारे दौर में ई बल्कि इंटर वारे दौर में ई कैफ़े हयात खुली उनजी मथे हिकिड़ो फैमिली रूम ऐं कैबिन्स हूंदा हुआ ॿिया आम स्पेशल रूम्स उन में आउं वञी वेंदो हुउसि। मुंहिंजा 4-5 दोस्त हुआसीं हिक ॿिए सां बैतबाज़ी ऐं अफ़सानो पढ़णु को अदबी ॻाल्हि ॿोल करणु। उहे 4-5 दोस्त असीं रेगुलर उन ते वेंदा हुआसीं। हिकिड़ो दोस्त मुंहिंजो हो भट्टी साहिबु उहो सिंधी स्पीकिंग हो। 3 जेके हुआ उहे उर्दू स्पीकिंग हुआ। असीं बैतबाज़ी ऐं उहे कंदा हुआसीं। शराफ़त अब्बास हो हिकिड़ो उहो शाइर बि हो ऐं मिर्ज़ा मुसविर अहमद हो उर्दू जो सुठो राइटर आहे हींअर बि लिखे करे थो। साईं जाम शेर मूंखे उर्दू जा एतिरा बेहिसाब यादि आहिनि छो जो बैतबाज़ी जा मुक़ाबला थींदा हुआ न त जिते टुटे वरी उते शेर पढ़णो आहे त मूंखे उर्दू जा बल्कि जॾहिं आउं हिते इस्लामाबाद में आयुसि ऐं हैदर साहिब सां कचहरियूं जॾहिं थियूं मुलाक़ातूं त साईं जो दोस्त हो परवेज़ सलीम साहिबु उहो जॾहिं हुते ईंदो हो त उहो तमामु ज़िंदादिल माण्हू हो इलाही मज़े उहो कंदो हो त उहो चवंदो हो त ये कैसा कौम परस्त है थोड़ा मूड में आता है तो ये जो है उर्दू शायरी शुरू कर देता है। मतिलबु उहो मूंखे शौक़ु हो ऐं अॼु बि मतिलबु शेयर बि कंदो आहियां कॾहिं कॾहिं को अहिड़ो मूड माहौल थियलु हुजे। इहे कचहरियूं हुयूं इहे आम हुयूं माना अॻियां वरी हिकिड़ी कराची होटल हुई सदर में उनजो हिकिड़ो मूमल रूम हो उन में इहे सभु वेठा हूंदा हुआ अदीब राइटर आगा सलीम अमर जलील इन्हनि जी पंहिंजी टेबल हूंदी। असीं वरी ॿाहिरि हीअ स्पेशल रूम हो असीं वरी ॿाहिरि वेहंदा हुआसीं। जेको मुंहिंजो उहो अज़ीज़ हो उहो उनजे पुठियां रहंदो हो कराची होटल जे रहीम बख्श बर्क साहिबु उहो वरी असीं उनजो पंहिंजो उहो कंपोज़िंग एडिटर उन सां गॾु मूं असां हिकिड़ी गॾिजी अख़बार बि खोली हुई सिंधी उर्दू वीकली 1965 में नजम शहर जे नाले सां सिंधी उर्दू वीकली। उन वक़्तु डिक्लेरेशन ॾाढो ॾुखियो मिलंदो हो ऐं इलाही इंक्वायरी थींदी हुई। साईं 64 में उहो मूंखे साईं वरी इहो ॿुधाए थोरो बैकग्राउंड ख़र्ची बर्ची मिलंदी हुई त हीउ कंपोज़ पाण कंदो हो कंपोज़िटर हो हा पुराणी प्रेस पुराणी कंपोज़िटर उहो करे उहो कढंदा हुआसीं 8 सुफ़नि जी डेमी साइज़ जेका हूंदी हुई उहा कढंदा हुआसीं अख़बार 250 कापियूं साईं कढंदो त उहो चवंदो दादा जी मतिलबु हीअ त मुंहिंजो कमु आहे न हाणे पेपर त खपे न पोइ प्रिंटिंग कोई कयूं था। प्रिंटिंग जो असांखे मसइलो थियो त मूंखे चयईं यार हाणे टाइप जेको आहे उहो आउं हींअर जिते कमु कयां थो उते कयां थो पर हाणे प्रेस हुजे न पंहिंजी हिन जो डाई जेका ठाहियूं था इहा पंहिंजी हुजे ऐं कामरेड सां मिली अचां पोइ उतां वठी थो अचां हुन खां कामरेड ग़ुलाम अमन लिगारी उनजी सचाई प्रेस हुई साईं जी बैन थी वई हुई सील थी वई हुई हा अयूब जे दौर में उन वटि वियो उनखां उहो वठी आयो उहो वॾो मुश्किल सां खणी पहुतो माना साईं उन में वॾो बार थिए थो उहो साईं खणी पहुतो पोइ पाण उहो कंपोज़ करे उहो अख़बार कढंदो स्टूडेंट बैकग्राउंड त स्टूडेंट ऐं सुठो हुअसि ऐं रेगुलर हुअसि त मूं वरी लिटरेरी सरगर्मियुनि में बि हिसो वरितो ऐं इंग्लिश लिटरेरी सोसाइटी जो प्रेसिडेंट थियुसि उनजी मुस्लिम कॉलेज में डिबेटर उन्हनि जो बि थियुसि अंग्रेज़ी ऐं सिंधी जी डिबेटुनि में उन्हनि जे तरफ़ां जाम उहो मुक़ाबला कया। असां हिकिड़ी मैगज़ीन कढी अल नूर
ऐं उनजे इंग्लिश सेक्शन जो एडिटर हुउसि। इहो जेको हैदराबाद हो इन में इहो तमामु कॉमन हो। शहर जा जेके बि असीं पढ़ियल ॻढ़ियल माण्हू हुआसीं, हिकिड़ो त मूं ॿुधायो पंधु हलंदा पियासीं। असीं पंधु गाॾी खातो घुमण जी जाइ हूंदी हुई, उते अक्सर अचणु थींदो हो। इहे स्टॉल लॻा पिया हूंदा हुआ, इन ते को रिसालो सुहिणी, को फलाणो, को मतिलबु जेके जेका शइ वणी, नई ज़िंदगी, उहो उतां वठंदा हुआसीं। अख़बारूं वठंदा हुआसीं। ॿिया रिसाला आऊं नंढे हूंदे खां वठी मुंहिंजो बाबा जेको मूं ॿुधायो पढ़ियल कोन पर हुनखे शौक़ु इलाही हो पढ़ाई ऐं हुनजो। मूंखे ॿिए दर्जे में अचण खां पोइ मूंखे ज़ोरी चवंदो त अख़बार पढ़ी ॿुधाए। मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि, असांखे ख़बरूं पढ़ी ॿुधाए। पोइ जहिड़ी तॾहिं मुंहिंजी हूंदी आहे ऐं पढ़ी ॿुधाईंदोसि। उन दौर में सभु माण्हू जेको हुआ इहो किताब वठंदा बि हुआ, ख़रीद बि कंदा हुआ, पैसा बि ख़र्चु कंदा हुआ। ऐं इहो ज़रूरी हो, माना सोशल स्टेटस जी सिंबल हो इहो हिकिड़ो। असांजो जेको मुस्लिम कॉलेज हो, अक्सरियत में असीं सिंधी हुआसीं। उर्दू जेको आहे असीं जेकॾहिं वाइस प्रेसिडेंट असांजो हूंदो त जनरल सेक्रेटरी उर्दू स्पीकिंग हूंदो, पैनल ठाहे विढ़ंदा हुआ। जेको नुसरत मिर्ज़ा सचाई वारो, सचाई चैनल वारे ते आहे हाणे, ऐं APMS जो वॾो फाउंडर सम्झो इहो आहे। इहो असांखां साल अॻे सीनियर आहिनि इहे आरिफ़ कद लिबाश ऐं इहे जेके आहिनि, माना अल्ताफ़ भाई सां गॾु इहे APMS ठाहिण वारा, इहे असांखां साल 2 साल सीनियर आहिनि बसि। हैदराबाद जा ऐं मुस्लिम कॉलेज आहिनि। हीअ जेको इहो लिटरेचर वठणु, हिते कुंड ते हिकिड़ी हूंदी हुई बुखारा होटल हुई, उते उनजी पुडिंग इलाही मशहूरु हूंदी हुई। राति जो देरि सां वञी उहो शौक़ु करे खाईंदासीं। हिते उनजी थोरो खॿे हथ ते थींदासीं त जमात इस्लामी वारनि जो हिकिड़ो किताब जो दुकानु हो। मटी न कंदे असीं ॾिसंदासीं, उनजे शोकेस में मूं ॾिठो सरे मक़तल शोकेस में रखियलु हो। 2-3 ॾींहंनि खां पोइ उहो अख़बार में ख़बर आई त हबीब जाले जो किताबु सरे मक़तल जेको आहे उहो बैन थी आहे, ज़ब्त थी आहे ऐं थी आहे त वठ पकड़ शुरू थी वई। त मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी उर्दू शाइरी वाइरी था त सभिनी मूंसां राब्ता करणु शुरू कया, तो वटि हूंदो यार ॾे असांखे पढ़ण लाइ। त मूं उन्हनि खे चयो त मूं वटि आहे कोन, मूंखे ख़बर आहे किथे पियो आहे, आउं वठां थो वञी। पोइ सुभाणे वरी गॾु थींदासीं त गॾिजी पढ़ंदासीं। त आउं सिधो उन ते वियुसि जमात इस्लामी ते। उन वटि 2 किताब पिया हुआ, उहे सारे मक़तल मूं 2 वरिता उन खां। मुंहिंजो बैन थी वियो आहे, वरी को संगती घुरंदो त उनखे बि ॾींदासीं, उहो वरितोसीं। त उन वक़्तु इहो इलाही शौक़ु हो। ऐं अहिड़ियूं कचहरियूं हीअ मूं ॿुधायो पियो त पंहिंजी मोमल रूम में हीअ काज़ी अमर जलील वारा, इहे सभु वॾा जेके हुआ। ग़ुलाम हैदर सिद्दीकी डायरेक्टर हो, फिल्म प्रोडक्शन जो वॾो माहिर हो, सिनेमाटोग्राफी टेलीविज़न टेक्नोलॉजी जी ॿाहिरां लंडन मां को कोर्स करे आयो। पोइ प्रोड्यूसर पोइ थियो, पर जॾहिं आयो न त हू मूं चयो न हैदराबाद में मुंहिंजो दोस्त अनवर राजपर साहिबु, उन मुंहिंजी मुलाक़ात कराई। उहो अकाल भुंगल लेन में रहंदो, हीअ बि उते किथे भर पासे में रहंदो। शफ़ी मोहम्मद शाह सां बि उन वक़्तु अञा आर्टिस्ट वॾो कोन थियो हो, इन्हनि सां गॾु हलंदो हो त मुलाक़ात थी। हीअ हिते जेके मूं ॿुधायो न, इहे सभु वॾा अदीब। बाबा जे उन हवाले सां न्याज़ हिमायूनी सां मूंखे बाबा मिलायो, उहो लाइब्रेरी में इंचार्ज हो कंहिंमें, ख्वाजा साहिबु हो ऐं अदीब हुआ। उहे इहो जेको असांजो जेको दुकानु हो, उन ते अक्सर सिगरेटनि वारी एजेंसी ते इहे ईंदा हुआ वठणु। उन ज़माने में इलाही ट्रेंड हो, माना फिल्म ॾिसण खां वधीक मैटनी शो गर्मी जे करे एयर कंडीशन सिनेमाउनि में वञी फिल्म ॾिसणु, माना इहे रेगुलर। उन जे करे असांजी जेके रेगुलर फिल्म ॾिसण वारा हुआ मैटनी शो वारा, उनजी पाण में असांजी दोस्तियूं थियण लॻियूं। माना साईं तालबुल मौला साहिब जो जेको सहुरो हो, सुठी पर्सनैलिटी हुई, ॾाढ़ी ॿाढ़ी रखियल साईं जी, टोपी वोपी पाईंदो। उहो असीं जंहिं सिनेमा ते वेंदासीं फिल्म त उहो पोइ उते मिलंदो असांखे। पोइ कुझु वक़्त खां पोइ असां सलाम दुआ करणु शुरू करे ॾी। चांहि बांहि पीअंदासीं न हुन में। फिरदौस होटल जी जेका हूंदी हुई कैंटीन, उहा तमामु, फिरदौस सिनेमा जी, उहा तमामु सुठी हुई। हा, अच्छा, होटलिंग जेका इहा मूं ॿुधाई इहा हुई, ॿाहिराड़ी जा माण्हू जाम ईंदा हुआ। असांजो जेको लॾो हो उहो यसरम ऐं फिरदौस होटल जा उहे ॿधा ग्राहक हुआ। मुंहिंजी संगत वरी हिन लिगारियुनि जे करे जुडो टंडो जान मोहम्मद
साईं समन वारो इलाइक़ो, पोइ वरी सिद्दीक़ वेड़े साहिब सां संगत थी त पोइ वरी बदीन वारा पासा उहे थिया। रब ॾिन सारे जहां उहो बदीन जो अली मोहम्मद सारे जो जेको हो उहो तमामु एक्टिव माण्हू हो, तमामु मुस्लिम कॉलेज में जनरल सेक्रेटरी बि रहियो, वाइस प्रेसिडेंट बि रहियो। मुंहिंजो दोस्त जेको मदर ख़ान आहे उहो चवंदो ही तिलस्म होशरुबा आहे, हिन जो नालो रखियो हुई, जंहिंजी का ख़बर कोन्हे त हींअर छा कंदो। असांखे कराची में हिकिड़ी दावत ॾेई वठी हलियो त उहो खणी आया जी साईं गोरी खाओ, त मानी खाइण आहे, गोरी छाजे लाइ खाऊं, चईं हाज़मे जी आहे वरी हिते इहो कंदो। त हुनखे अरे इहो वरी पहिरियों दफ़ो असां ॾिठो आहे त मानी खाइण लाइ ऐं पहिरीं त हाज़मो पहिरीं सही कनि, जेतिरी माण्हू खाई सघंदो उहो खाईंदो। त मूंखे चई ॿिए कम वारी बि अथई मतिलबु अहिड़े क़िस्म जो उहो अजीब। त इन करे हुन ते उहो कंदा हुआ सस्पेंस हिकिड़ो अहिड़ो। माना रोज़ सिनेमा ॾिसण में फिल्मूं खुटी वेंदियूं हुयूं, छो जो अहिड़ियूं हूंदियूं न जेके ॿिए हफ़्ते बि हले, ज़रूरी त कोन्हे हिकिड़े हफ़्ते में लही वञे। पोइ असीं पोइ नूर महल में वेंदा हलियासीं, पोइ निशाद सिनेमा में हलिया वेंदा हुआसीं, जेके AC वारियूं कोन हुयूं उन्हनि में बि वेंदा हुआसीं। मुस्लिम कॉलेज जी ॿी बि हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आई त अली मोहम्मद जो जंहिं हवाले सां ज़िक्र थियो, साईं उमर मेमण साहिबु हूंदो उनजो प्रिंसिपल। जेके GS सिंध वारियूं जेके तहरीकूं हुयूं उनमें साईं GM सईद सां त मुलाक़ात ॿिनि टिनि माण्हुनि जी थींदी हुई, शाह मोहम्मद शाह जी थींदी हुई, को अहिड़ो को ॿियो को माण्हू ईंदो। साईं उमर मेमण जे हवाले सां चवंदा त उहो जेको आहे सो कन्वे थो करे, साईं जो जेको हुकुम अचनि था उहो उन जे थ्रू था अचनि। ऐं जेको आहे कॉलेज में जेके उहे वॾा कॉम्प्रेस जेके बि हुआ, ऐं उन्हनि खे चवंदो हुउसि त बाबा मिसाल अची चऊं त साईं चयो आहे त फुर कयो, बैंक फुरियो, हीअ कयो, ऐं उनखे चवंदो हुउसि त बाबा इहो जेको आहे त उहो उन खां पोइ छा करियूं, पाण कईसीं कामयाबु थी वियासीं, इहे पैसा कंहिंखे ॾींदासीं, केॾां वेंदा, इहे साईं उमर मेमण खे ॾियूं हली। यही का ॻाल्हि ई कोन्हे, का तनज़ीम कोन्हे, हरू भरू हिकिड़े माण्हू चई छॾियो आहे, डायरेक्ट साईं उमर मेमण सां उहो कोन्ह थियो। मूंखे अली मोहम्मद सदाईं वठी वेंदो हो गॾु, जॾहिं बि साईं उमर मेमण सां मिलणु वेंदो त मूंखे वठी वेंदो। साईं मूंखे इलाही रेस्पेक्ट करे, माना प्रिंसिपल हो असांजो। आउं वरी सम्झंदो हुउसि त लिटररी ऐं इहो मुंहिंजी वॾो आउं इंग्लिश सोसाइटी को फलाणो को डिबेटर को ही पढ़ाई फलाणो, साईं इन करे मूंखे भाए थो। पोइ चांहि बोतल माना प्रिंसिपल थी उहो कंदो डिॼंदो हो। त मूंखे ख़बर कोन पई त उहो इलाही वक़्तु पोइ मूंखे अली मोहम्मद ॿुधायो त असीं जेको आहे उनखे ॿुधाईंदा आहियूं त साईं असुलु किंग मेकर इहो आहे, हीउ ॾिसणु आयो आहे त तव्हां कयो था सही या न। मूं चयो मूंखे त ख़बर कोन्हे। पोइ आख़िर में मूंखे इहो थियो त आउं साईं सां कॾहिं वज़ाहत कंदुसि, पर पोइ मूंखे कॉलेज निकिरण खां पोइ अली मोहम्मद मूंखे चयो त तोखे ख़बर आहे त साईं तुंहिंजी ख़ातिर मदार छो कंदो हो, असीं इहो करे वठी वेंदासीं। अच्छा आउं किंग मेकर ईअं हुउसि त लोकल माण्हू हुजण जे करे रेगुलर हुउसि, ऐं नवां छोकिरा जेके ईंदा हुआ सभिनी जा फारम ॿारम जेके हूंदा न, जेको ईंदो हीउ मुंडे मोकिले ॾींदा, उनजो फारम ॿारम भरे इहो करे कंहिंखे ईअं 5-10 रुपया ॾेई छॾिया हूंदा, मतिलबु अहिड़े क़िस्म जो कमु थियो हूंदो। त हू पहिरें ॾींहुं जिते अचे थो बहिराड़ी जो माण्हू ख़ासि तरह सां, उनखे को माण्हू कोन्हे, उनखे जेकॾहिं को माण्हू मिली वञे मूंखे ॾे त आउं तोखे भरे थो ॾियां, त उहो उनखे यादि रहे थो। पोइ जॾहिं यूनियन जी इलेक्शन हूंदी त आउं जेके चवंदो हुउसि उनखे वोट कंदा हुआ। त ईअं किंग मेकर वाक़ई ऐं होसि बि। उते GS नौजवान महाज जी एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर बि हुउसि, यूसुफ टालपुर वारी, उनजो मेंबर बि हुउसि। ऐं जेका सिंधी ॿोली जे लाइ जेका तहरीक पई हली उन में हार पाराइण वारो कमु आहे, उहो असीं कॾहिं गाॾी खाते में बुख हड़ताल ते वेठो हार पाराएसीं, पुलिस वठी वई हली। कॉलेज जो 1968 में ग्रेजुएशन कई, पोइ वांदा पे हलियासीं त मूं अची वरिती पंहिंजी MA पॉलिटिकल साइंस जी ओल्ड कैंपस में थींदी हुई। उहो बि वरी ईअं संगत सभु उहे उते पिया वठनि, मतिलबु इहो ईअं कोन हूंदो असांखे शौक़ु आहे पॉलिटिकल साइंस जो, पर उहो फलाणो बि वठे, इब्राहिम बि वठे, हा वांदा वेठा आहियूं, हले हा इहो कयूं।
ऐं हाणे तुंहिंजो चेंज थी वियो, हाणे तूं साइंस मां निकिरी हाणे तूं आर्ट्स जो स्टूडेंट थी मूं उहा दाख़िला वरिती। कॉमर्स कॉलेज जो जेको ऑफिस सुपरिटेंडेंट हो उहो हो अब्दुल हक आलमाणी, उन सां बि संगत थी वई। उहो उनखे का नौकिरी मिली, उहो छॾे पियो वियो। त अजीम मूंखे चयो यार सॼो ॾींहुं वांदो पियो हल यार, वेठो मुंहिंजी ऑफिस में ई, तूं हीअं कर इन नौकिरीअ लाइ दरख़्वास्त ॾे ऑफिस सुपरिटेंडेंट जी, कॉमर्स कॉलेज वारी। त मूं चयो यार मूं त कॾहिं नौकिरी कई कोन्हे, यकदमि ऑफिस सुपरिटेंडेंट। मूं चयो बाबा उहो आउं तोखे 2 ॾींहंनि में सेखारे छॾींदुसि जेको कमु आहे। ऐं उन में लेजर ऐं कैश बुक जेको आहे, छो जो उते जेको आहे ऑफिस सुपरिटेंडेंट उहे स्टाफ रखंदा कोन्हनि, 2 माण्हू रखी कमु हलायो, हिकिड़ो क्लार्क रखियो, हिकिड़ो पटियालो रखियो, कमु हले पियो, प्राइवेट इदारा आहिनि। त उन में कैश बुक ऐं लेजर आहे उहो 2 टैली करणा आहिनि, उहो तोखे 2 कलाकनि में सेखारे ॾींदुसि। त शेख साहबनि सां अलाइक मलाइक हूअं ई हुई। ख़ैर उहो मूं दरख़्वास्त लिखी, मूंखे उहो ऑर्डर मिली वियो, ऐं ऑफिस सुपरिटेंडेंट थी सघियो। हाणे उहो थियो त उहो जेको दाख़िला वरितीसीं उन क्लास माना छॾे ऐं ऑफिस में विहणु लॻी वियुसि। कुल 14 महीना इहा नौकिरी कई। उन में विच में कई तजुर्बा थिया। पंहिंजो उनजो प्रिंसिपल जेको हो नईम अंसारी साहिबु हो, प्रोफेसर नईम अंसारी साहिबु, उर्दू स्पीकिंग हो, तमामु भलो माण्हू हो, तमामु अदब सां वीसर साहिब, ये मतलब ईअं करे को बि कमु हुजे, ये आपसे मैंने दरख्वास्त की थी, आपने कर लिया होगा, मैंने कहा आपने बताया नहीं, माना इन टाइप जो माण्हू हो, तमामु अदब आदाब वारो माण्हू, ऐं भाईंदो हो इलाही, ऐं चवंदो हो यार माना तूं तमामु सुठो माण्हू आहीं। ऐं मूंखे चई त टाइम जी शिकायत आहे। अच्छा, इहा ऑफिस जेका आहे सुबुह जो 9 खां 12 ऐं शाम जो 5 खां 8, माना 2 दफ़ा क्लास शाम जो थींदा हुआ, एडमिनिस्ट्रेटिव कमु सुबुह थींदो, त आउं सुबुह वारे हुन में कॾहिं कॾहिं देरि सां वेंदो हुउसि। त मूंखे चयईं त मूं चयो साईं कॾहिं तव्हांजे कम जी शिकायत थी आहे? त चई मूंखे तोसां शिकायत का आहे ई कोन्हे, पर उहो ओवरऑल असरु थो पए। वरी माण्हू चवंदा त साईं जो को फेवरेट अच्छा आहे छो न, पोइ ॿिया बि उनखे ॾिसी ईअं था कनि। अहिड़े क़िस्म जो इहो बि उते माना तजुर्बो थियो। मूं उन विच में हिकिड़ो 2 दफ़ो इन ई तां ईअं इस्तीफ़ा ॾिनी, माना लिखी। अंसारी साहिबु चवनि न यार छॾ। पोइ 8 महीननि खां पोइ मुंहिंजी चई हाणे हर महीने कावड़ियो इस्तीफ़ा ॾियो बीठो, अलाए वठी जिन छॾायुसि। सो उन वठी मूंखे छॾे ॾिनो, ऐं वरी नौकिरी छॾे वरी अची क्लास अटेंड करण आई, उन में लॻी वियुसि। पंहिंजो जेको आर्ट्स कॉलेज हो उन में वरी असिस्टेंट जी पोस्ट ख़ाली थी, असिस्टेंट थी वियुसि। ऐं शेख साहिबनि जो हिकिड़ो ग़ुलाम सरवर शेख साहिबु प्रिंसिपल हो, उहो हूअं ई अलाइक मलाइक हुई। पंहिंजो सलीम गुल साहिबु हिननि जो माइट आहे। 2 महीननि खां पोइ इहो नेशनलाइज़ थी विया ऐं नौकिरी सरकारी थी वई। त सभिनी मूंसां जीअं ताज़ियत कजे न, त तूं न छॾी आहे, उहो त 16 ग्रेड जी नौकिरी हुई, ऑफिस सुपरिटेंडेंट हुई, हाणे तूं सरकारी त थी पर 11 ग्रेड वारो आई। अच्छा, हाणे नेशनलाइज़ थी वई त सभु थी वियो। सरवर शेख साहिबु जेको हो प्रिंसिपल हो, शेखनि जो माइट हो हिननि जो, उहो गाड़ी खाते में रहंदा हुआ, इलाही भलो माण्हू आहे। हाणे प्रिंसिपल उहो असिस्टेंट ऐं हुअसि सुपरिटेंडेंट हिकिड़ो निसार साहिबु हूंदो, निसार बलोच, उहो चवंदो हो त बसि यार तूं अची वञ, हाणे आउं वांदो थियुसि, माना तूं सुपरिटेंडेंट जो कमु तोखे अचे थो, हाणे कमु तुंहिंजो बसि मौज हूंदी, बसि तुंहिंजी मर्ज़ी, जेॾी महिल वणे अचे वञे, पर कमु जेको हाणे मूंखे मोकल आहे, बसि आउं कमु कोन कंदुसि। ख़ैर उहो थियो, बदिलियूं सदिलियूं अची थियूं। हिकिड़ो सुंदराणी साहिबु हो, उनखे इन्हनि शेखनि, उहो रोशन शेख हो, सेक्रेटरी हो अंजुमन हिमायतुल इस्लाम वारा हुनजो, उन वटि उहो आयो मुस्लिम हिस्ट्री जो उन जो मास्टर्स हुई, उन वटि आयो, उन जे चवण ते उहो रही वियो शेख वटि वठी वियो। उहो प्रेसिडेंट हो अंजुमन जो, उनखे चई त पंहिंजो सिंधी आहे हीअं आहे फलाणा, उहो असल में सुंदर खान वारनि जो माइट हो। ख़ैर उनखे उहो लेक्चरर उन्हनि कयो, उहो थी वई नेशनलाइज़ेशन में, उहो प्रिंसिपल थी वियो उते पंहिंजे इलाइक़े में। उहो बदिली कराए पंहिंजे शौक़ सां सचल कॉलेज में प्रिंसिपल तौरु आयो, माना पॉलिटिकल
ज़ोर लॻाए। सो अंदरि साईं आयो त मूंखे सरवर साहिबु पटियालो मोकिलियो त सरवर साहिबु चए थो तव्हां 2 मिंट अंदरि अचो। ऐं ऑफिस में वियुसि त प्रिंसिपल जी कुर्सी ते सुंदराणी साहिबु वेठो हो ऐं साम्हूं सरवर साहिबु वेठो हो। त मूं चयो यार मतिलबु इहो त मूंखे साईं तारीफ़ करायो त सुंदराणी साहिबु जेको आहे सो बदिली थी आयो आहे त हैंडिंग ओवर टेकिंग ओवर जो जेको आहे उहो ठाहिबो, तव्हां उहो महिरबानी करे ठाहियो। त हीअ कयो त मूं चयो यार हीअ मतिलबु अञा थी कोन्हे त अॻु में ई त मूं चयो साईं इहे चई बाबा तूं जेको चयो अथमि न मतिलबु उहो सम्झी वियो, मूंखे उहा ॻाल्हि वणी कोन। मतिलबु त यार मतिलबु थींदो आहे हिकिड़ो एटिक्यूट थी वञे, हू हैंडिंग ओवर टेक ओवर थी वञे, हू थी वञे हलो तूं वेही रहो त हीअ पहिरीं अची वेही रहियो। मतिलबु ख़ैर मूं पेपर ठाहिया हुआ। हाणे उहो सुंदराणी साहिबु प्रिंसिपल थी वियो। हाणे असां डायरेक्टर हाफ़िज़ साहिबु वारो त मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे कमु जेको सॼो माना ऑफिस जो उहो मूं ते पियो हले ऐं सचल आर्ट्स कॉलेज वॾो कॉलेज हो, माना इलाही स्टूडेंट हुआ। मुंहिंजी यूसुफ लगारी सां उते मुलाक़ात, पहिरीं मुलाक़ात उते थी। इहो सॼो उन में सुंदराणी साहिबु जेका त मूंखे चई त जेको आहे हिकिड़ो सर्कुलर कढ त कैजुअल लीव जेका आहे उहो माण्हू ऑफ एंड ऑन वठनि था, उहो 2 ॾींहं अॻे वरिती वञे। त मूं चयो साईं 2 ॾींहं अॻे कैजुअल लीव थींदी कोन्हे। त मूंखे चईंदे न आउं तोखे चवां थो, मूं उहो ऑडर कढियो ऐं ॿिए ॾींहुं अची मूं दरख़्वास्त लिखी साईं मूंखे लॻे पियो त मूंखे परीं बुख़ारु थींदो। त मूंखे चई कहिड़ी फज़ीलत आहे। मूं चयो तव्हांखे मूं चयो भई कैजुअल लीव जो मक़सदु इहो आहे त का एमरजेंसी हिकिड़े ॾींहं जी मोकल खपे थी, मूंखे ज़ुकाम थी पियो ऐं नथो अची सघां। तव्हां जेको आहे त चयो 2 ॾींहं अॻे कीअं ख़बर पवंदी। हाणे मूंखे ख़बर पई आहे, मूंखे परीं जेको आहे हींअर बुत में सूरु आहे, मूंखे लॻे थो त बुख़ारु थींदो, सुभाणे वधी ज़ोर अचींदो, तंहिंजे करे मूं लिखी आहे। सो मूंसां कावड़िजी पियो, मूंखे हीअं फलाणा तूं जेको आहे त मूंखे बदिली कराए वञे। मूं चयो त प्रॉब्लम तव्हांखे आहे, बदिली आउं करायां छो? त मुंहिंजो पाड़ो ॿिया स्टाफ लोअर स्टाफ चौकीदार ॿौकीदार इहे सभु बाबा जे करे इलाही रेस्पेक्ट वेस्पेक्ट मूंखे कंदा हुआ। आउं बि ख़र्ची चांहि पाणी मतिलबु ख़ैर सुंदराणी साहिबु एॾो अची कावड़ियो जो डायरेक्टर वटि वञी मुंहिंजी बदिली करायो ऐं सिटी कॉलेज में मुंहिंजी बदिली कराई इमीडिएट इफेक्ट। ऑर्डर गॾु वठी आयो। सो मूंखे अची ॾिनई त बसि तव्हां चार्ज छॾियो न। मूं चयो साईं चार्ज त छॾियो, मूंखां वठंदो केरु चार्ज? तव्हां वठंदो? प्रिंसिपल त मूं चयो जेके हुजे उहो चार्ज वठंदो, हैंडिंग ओवर टेकिंग ओवर थींदी, इमीडिएट इफेक्ट भले हुजे। हिन में कैश इनवॉल्व आहे, हिन में ॿिया कई कम आहिनि, उनजी रेस्पॉन्सिबिलिटी केरु खणंदो? निसार साहिब खे चई, उन चयो साईं न इहो मूंखां कमज़ोर आहे। चई पोइ कीअं थींदो? त मूंखे चई त पोइ हिन जो हल कहिड़ो आहे? मूं चयो हल इहो आहे त विथड्रा थींदो इहो ऑर्डर, बाक़ी ॿियो हल हिन जो ॿियो को कोन्हे। त मूंखे चई ईअं। मूं चयो साईं तव्हां वठो चार्ज मूंखां, मूंखे रुॻो इहो कयो त मूं चार्ज वरिती ऐं सभु मूं सामान वरितो, हीअ कैश बि मूं हेतिरी कैश वरिती आहे, हीअ थियो आहे, इहे ताईं वठो, मूंखे रुॻो लिखी ॾियो त मूं वरिता सभु पेपर थी थियो ऐं मूंखे रिलीव कयो त वञा थो। पोइ नेठि साईं हफ़्ते खनि खां पोइ मूंखे उन चयो पोइ ज़ाहिद हिकिड़ो जूनियर क्लर्क हो, उनखे मूं चयो हिनखे अच्छा उहा इन नौकिरी दौरान छा थियो जो इहो रेडियो जी ही आई हुई, इन खां अॻे मूं उहा दरख़्वास्त ॾेई छॾी हुई। रेडियो एज़ ए ट्रांसलेटर, सिंधी न्यूज़ ट्रांसलेटर। उहो ही जॾहिं कराची मां शिफ्ट थिया, भुट्टो साहिबु आयो, CNO कराची में हूंदी हुई, भुट्टो साहिबु विज़िट कई सिंधी इहो सेंट्रल न्यूज़ ऑर्गेनाइज़ेशन, साईं विज़िट कयो ऐं उते साईं अच्छा हू ईंदा हुआ वठणु, यकदमि न्यूज़ अची ॾेखारींदा हुआ, जेको पॉलिटिकल माण्हू न मूंखे कोन मिली, उन्हनि खे वठी आया त उते उन्हनि खे अची ॾेखारियूं त भुट्टो साहिबु चयो त इफ़ इट इज़ सेंट्रल न्यूज़ ऑर्गेनाइज़ेशन देन वाई इट इज़ हियर, इट शुड बी एट इस्लामाबाद। अच्छा हुन त इहे रिमार्क पास कया,
हुते त तव्हांखे ख़बर आहे भुट्टो साहिबु चई छॾियो आहे त सो वॾो थरथलो पइजी वियो। सुपरवाइज़र त जेको सो असांजो कॉन्ट्रेक्ट ते हूंदो हो, ॿिया जेके रेगुलर हुआ उहे सभु ऑलमोस्ट छॾे विया नौकरियूं, माना उन्हनि ऑप्ट न कयो। हिननि चयो त बाबा 15 ॾींहंनि में तव्हां जेको आहे त अधु स्टाफ वेंदो ऐं उतां इहे सभु ख़बरूं थींदियूं, ऐं त उहो माण्हुनि उतां ऑप्ट कोन कयो। पोइ जेके उतां वरी उहे आया ऐं उहे जेके ख़ाली थियूं सीटूं उन्हनि ते वरी असां अप्लाई कयो। अब्दुल आबड़े जी मूं तव्हांखे ॿुधायो हुन सां संगत थी। कामरान भट्टी असांजो संगती स्टाफ आर्टिस्ट तौरु अॻे रेडियो ते हैदराबाद ते कमु कंदो हो, ईअं अचण वञणु कॾहिं हुते थींदो। ईसा नज़ामाणी साहिबु चयो त भाउ ट्रांसलेटर जी पोस्ट आई आहे, तूं उनजे लाइ दरख़्वास्त ॾे। उहो दरख़्वास्त गुम थी वई हली, मतिलबु रेडियो वारनि जो प्रोसेस जेको इलाही उहो थी वियो। इन विच में मुंहिंजी हीअ उहा अपॉइंटमेंट थी उहो थियुसि, सिटी कॉलेज बि हलियो ऐं प्रोसेस थियो, रिटन टेस्ट थिए वरी गुम थी विया, ऑर्डर इलाही देरि सां थियो। पर उन में आउं सिलेक्ट थियुसि, टेलीग्राम में अची मिली त तुंहिंजी अपॉइंटमेंट थी वई ऐं रिपोर्ट इमीडिएटली हिते इस्लामाबाद। 9 मई ते 1974 ते मूंखे इहा टेलीग्राम मिली, उहा मूं वटि अञा बि पई आहे टेलीग्राम उन ते। उहो ऑर्डर मिली वियो, मूं हुतां वरी इस्तीफ़ा ॾिनी। ईअं वरी रेडियो जो सिलसिलो उहो शुरू थियो। आउं कराची ते कोन हुअसि रेडियो ते, मतिलबु हीअ जॾहिं रेडियो उतां शिफ्ट थियो न्यूज़ वारा, त उहे जेके ख़ाली जायूं थियूं उन जे ते मुंहिंजी भर्ती थी। कामरान भट्टी साहिबु मूंखे स्टेशन ते वठणु आयो ऐं सिधो अची मरान साहिब जे घर रहियऊं। मनान मेमण साहिबु उहो सुपरवाइज़र हो, ख़ान मोहम्मद पंवर साहिबु उहो ट्रांसलेटर हो, गुलज़ार ट्रांसलेटर हो। इहे हुआ मतिलबु मूंखां अॻे इहे हुआ जिन में कुझु छॾे विया, कुझु कोन हुआ, कुझु न आया, के कॉन्ट्रेक्ट वारा बि छॾे विया। पोइ उन जी जाइ ते जेके ख़ाली थियूं त उहो असीं आयासीं। मुश्ताक शोरो हो, अज़ीज़ मेहराणवी हो, सभु रेडियो ट्रांसलेटर हुआ। सिंधी ख़बरूं 1959 में, छो जो इलाही विसरणु लॻियूं आहिनि ॻाल्हियूं। उमिरि 79 साल उमिरि थी वई आहे, पोइ विसरणु लॻियूं आहिनि ॻाल्हियूं। को ॿालपण वारियूं ॻाल्हियूं के यादि रहिजी वियूं आहिनि, बाक़ी हींअर नाला इलाही वेझा वेझा बि विसरियो वञनि। अंग्रेज़ी में ख़बरूं ॾींदा हुआ, उहो सिंधी में ट्रांसलेट कंदा हुआसीं। तव्हां न्यूज़ बि पढ़ंदा हुआ? न्यूज़ जल्दी कुझु वक़्त खां पोइ छा थियो, 6 महीननि खां पोइ सभु दोस्त जेके हुआ कंहिं न कंहिं बहाने सां, कंहिंखे नौकिरी मिली वई, को ॿियूं मसरूफ़ियतूं हुयूं, को ज़ाती हुई, अज़ीज़ मेहराणवी खे को सिफ़ारत खाने में वियो, को रशिया जे में या इंडिया जे में, त उन में साईं खे नौकिरी त कढी ॾियूं। पर आउं मतिलबु छा थियो, 6 महीननि खां पोइ, 6-8 महीननि खां पोइ ऐं सीनियर मोस्ट हुयुसि, माना मनान साहिब खां पोइ ॿियो नंबर यकदमि थी वियुसि। छो जो हीअ सभु छॾे विया हलिया, पोइ वरी ॿिया ईंदा रहिया। पर पोइ उन में इहो थियो त 2 ख़बरूं थींदियूं हुयूं ऐं मेन बुलेटिन हुआ सुबुह जो ऐं शाम जो। पोइ जे सुबुह जो मनान साहिबु ईंदो हो त शाम जो आउं ईंदो हुउसि, जे शाम जो मनान साहिबु ईंदो हो त सुबुह जो आउं ईंदो हुउसि। मनान साहिबु ख़बरूं पढ़ंदो न, सुपरवाइज़र हुआ। हीअ वरी करेक्शन करे उन में ॻाढ़ी पेन सां। पहिरीं जेको एज़ ए न्यूज़ रीडर, उहो तव्हांखे यादि आहे उहो ॾींहुं? गॾियल क़ौम जी जनरल असेंबली जी ख़बर हुई हिकिड़ी, जेका मूं पहिरीं ख़बर जेका पढ़ी हुई न, उनजी मेन ख़बर उहा हुई गॾियल क़ौम जी जनरल असेंबली हिकु ठहराव पास कयो आहे। शुरूआति त जेको हूंदी उहा हुई त हीअ रेडियो पाकिस्तान आहे, अब्दुल मजीद विसर खां ख़बरूं ॿुधंदा। इहो त एंट्रो थिए थो जनरल सभिनी जो। पोइ उहा जेका पहिरीं ख़बर हुई उहो गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली अक़वाम मुतहदा में इंसानी हक़नि बाबति हिकु ठहराव बहाल कयो आहे। पाकिस्तान इन ठहराव जो सिग्नेटरी आहे। उन में इहो सिग्नेटरी जो लफ़्ज़ कोन हो, उहो न हेठि रखियलु हूंदी हुई हथ ते, कैमरा कोन हुई न। पोइ उहो पढ़ंदासीं ऐं उन में असांखे टेक्निक जेका हुई, असांखे इहो सेखारींदा हुआ त पने जो आवाज़ु जेको आहे इहो तव्हांजो माइक ते न वञे। रेडियो जो माइक इलाही साह जो आवाज़ु जेको आहे उनजे लाइ असांखे माइक्रोफोन डिस्टेंस जेको हो उहो सेखारींदा हुआ, ऑडिशन वठंदा हुआ। रेडियो वारा पंहिंजी रेडियो जी ऑडिशन पास करण माना इलाही हंधनि ते टेस्ट कोन ॾियणी पवंदी हुई। उहो चवंदा हुआ त माना तव्हां ॿोली जे हिसाब सां तव्हां परफेक्ट आहियो। त उहा मुंहिंजी जेका आहे
उहा इन सीनियर थियण खां अॻु ई मनन साहब ऑडिशन मुंहिंजी कराई हुई। उहो चवंदा हुआ त एमरजेंसी जे लाइ ऑडिशन थियल हुजे त खोट टोट में जेकॾहिं रीडर नथो अचे त तव्हां तयारु हुजो, तव्हांखे हैंडीकेप न थिए, तव्हांखे को मसालो न थिए। पोइ ईअं उहो थियल हुई। इहे बि ॿुधाईंदा हुआ ऐं पास ॾियणु इहो सेखारींदा हुआ। ऐं मूं कामरान भट्टी खे चयो त मूंखे ॿुधाए भला हीउ पास जेको आहे, त मूंखे चयईं त मूं जेको आहे उर्दू जेको रीडर हो शकील अहमद, 1965 जी जंग में वॾो ड्रामेटाइज़ करे ख़बरूं पढ़ंदो, उन्होंने दुश्मन के तयारों पर ठीक ठीक निशाने लगाए, इन स्टाइल सां पढ़ंदो। चयईं उन वटि आऊं संगत में मूं उनखे पुछियो त पास मूंखे ॿुधाए सेखार, आउं पढ़ंदो हुउसि ख़बरूं। पर पोइ मूं हुनखे इहो चयो त हुन मूंखे चयो त गिनती आती है उर्दू की? त मूं चयो हा। त चईं 10 तक गिनती गिनो। त मूं गिनती कई 1 2 3 4 5 6 7 8 9 10। चईं हाणे 6 तक गिनो। त वरी मूं कई 1 2 3 4 5 6। चईं ये जो 6 है ये आपका वो है पास। ये आपने देखा, पहले आपने कहा था 5 6 7, अब आपने क्या कहा 6। अच्छा, ये आपका पास है। ये जब आप पढ़ेंगे तो जहाँ पास होगा तो आप उसको करेंगे। ॿियो असांखे ॿुधाईंदा हुआ त मुतहरिक लफ़्ज़ हुजनि था सिंधी में घणे भाङे बरोज खे सिंधी न कजो, हुन चयो हिन चयो, इहो थोरो ख़्यालु रखिजो। असां वटि कोशिशि कंदा आहिनि त ग़लती न थिए, पर उहो थी वञे त उहो चवंदा आहिनि माफ़ु कंदा, वरी ॿुधंदा, मतिलबु हुनखे उहो करे पोइ वरी ख़बर कंदा आहिनि। इहो पास बास इहो सेखारियूं।